ईसीजी लाइ चयोमांसि हीअं कर असांजी मिशन ख़राबु आहे त हीअं न पियो करे सघे ये जो करे ये तो ये ईसीजी थी है ना अपना इलाज मिलता खड़े ये आप बीमार है तू अपना इलाज कर असां कॾहिं कॾहिं मरीज़ जी असां एरो गर्दन बि ॾिसंदा आहियूं हीअं कंदा आहियूं इहो चाहे इहा ईसीजी थींदी आहे इहा कंध जी रोज़ जी कंध ब्रोन जी ईसीजी थींदी आहे दिलि जी थींदी आहे यार ईसीजी कन जी बि थींदी आहे कन जी कीअं थींदी कन जी नथो चवां मां त छाजी ईसीजी कराइण मैं डॉक्टर का पुत्र मैं क्या खबर तू मेरे पैसे दे वरी उनी दी तो इज्जत ना मेरे पैसे दे इज्जत ना बाबा एकड़ी गाल उनी ने ते वरी माके आयो इन जो पुट छडेता मैं भजन न बकवास न करो कर इन जो पुट आयो मूंखे चई त मुंहिंजो जेको आहे न खंगारो हूंदो आहे हुनखे इंग्लिश में नालो ॾुखियो हा नालो ॾुखियो आहे बलगम अंग्रेज़ी में त उन चयो त सर मुंहिंजो माना बलगम में माना इन्फेक्शन थी पियो आहे पोइ उहो मूंखे चेक कयो मां मामा तुंहिंजो बलगम चेक करणो पवंदो हिन जो पुटु नाहिल उहो न टेबल ते हीअं करे कढी कयो चेक मूंखे एॾी गुस्सो वरितो टेबल ते माए टेबल ऑन ड्यूटी सम्झो त उते बलगम अड़े बाबा बलगम जे लाइ हिकिड़ी बर्तन हूंदो आहे को हुन में कढी करे ॾिबो आहे पोइ हुन में वञी चेक कबो आहे उते ईअं करे हीअं कढे ये असांखे इहो ॿुधायो त इलाज थी गई क्या थी गया पैसे गिन सुस बदला न करे सुस बाबा इलाज तव्हांजो वाल साहब जो हले थो जेकॾहिं ॾिसो सा जेकॾहिं इलाज नथो थिए मां मूंखां कॾहिं कॾहिं पेशेंट इलाज खां वधीक थी वेंदो आहे न पोइ असां ट्रांसफर कंदा आहियूं ॿिए कंहिं सॾे रेफर कंदा रेफर कंदा ॿुधाए खंघे थो जेको मूंखे लॻे थो टीबी जा सिम्टम्स आहिनि टीबी जा सिस्टम सिस्टम न सिम्टम्स हा सिस्टम उहे अथसि पर उन में हल्का हल्का हिन खे हल्को माथे ते सोज बि आहे जहिड़ो कमु नथो करे आवाज़ किरां थो कढे साईं हे कांव जो पुटु आहे न खाधा ई हिन कांव आहिनि हिन खे जेरे में इन्फेक्शन पैसे घंडे हिन में जेरे में मेरे पास मैं पूरे घर को फुरियस मैं बच्चा है नंढा में चा गया गिदरे जेड़ा पुटा मेरा हिंदाणे जेड़ा एड़ा सुया मारनिस हुने वंगी जा पुट थी गया वो इनके करे थियो ने में रत घटुई मां पुट जी पूर्ण गला मसालिस बदतमीजी न कदो कर सोरा माता जे प्रोग्राम में आयो हेड मुझी बॉडी लैंग्वेज सा छेड़छाड़ तो करे मेरे पास मेरी जेड़ी जेड़ी तू गाड़ी ते घूमदा खड़े मोटरसाइकिल ते कार ते मेरे पास है मोटरसाइकिल दे तरीको आ तू कलाक ते मैं तेरी बकवास सुनदा खड़ा छो बकवास तो गलत तू गलत देखो एक सवाल नहीं मैं बंदे रे जानी वाली घिनाया हम तेको ते ताकि तू खबर पवे तेरा असलियत सजो सिस्टम ये बंदा पढ़े लिखल बंदा है मुझे सजो सिस्टम आउट ता अज भी ता लो सीसीटीवी ते मारे मां को पास दे इता न वठ दिस घणो फोड़ थी वे तो इता न वठ